बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों हींअर असां बीठा आहियूं लोहर पब्लिक स्कूल में ऐं हिन जी अकेडमी थी हले शाम जे टाइम में ऐं SOPs ते अमल कयो थो वञे। ॾिसूं शागिर्दनि खां पुछूं उहे छा था चवनि त हींअर जंहिं महिल स्कूल वरी खुलिया आहिनि त हुननि खे तालीम मां मज़ो अचे थो या नथो अचे। जी नाज़रीन, हींअर जेको क्लास उस्ताद वठे थो असां हुन सां मुखातिब थींदासीं। साईं हींअर SOPs ते अमल बि थिए पियो ऐं तव्हां सिंध हुकूमत खे हींअर छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं तमामु घणो थोराइतो आहियां शाहिद साहब तव्हांजो जो स्पेशली तव्हां हिते आया आहियो ऐं असांजो मान मथाऊं कयो आहे। असां बिल्कुलु SOPs ते अमल कयूं पिया ऐं उन सां गॾोगॾु जेकी एजुकेशन आहे उनखे बि बाक़ाइदगीअ सां प्रमोट कयूं पिया। ऐं असां जेके बि वस वारा आहिनि स्पेशली CM सिंध मुराद अली शाह या बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आहिनि या इमरान ख़ान साहब आहिनि, असां उन्हनि खे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त असांजे ॿारनि खां एजुकेशन न खसी वञे। ऐं स्पेशली जेको कोरोना वारो सीन आहे, असां मञूं था बीइंग एन एजुकेटेड पर्सन, असां इहा शइ बि तस्लीम कयूं था त कोरोना एग्ज़िस्ट करे थी, पर कोरोना सिर्फ़ु इदारनि में एग्ज़िस्ट करे थी। इन ॻाल्हि जो असांखे ॾुख आहे। स्पेशली असां रिक्वेस्ट कंदासीं त असांजे इदारनि खे बाक़ाइदगीअ सां बहाल कयो वञे त जीअं ही असांजा जेके मासूम गुलड़ा आहिनि उहे तालीम खां महरूम न रहनि, छो जे करे ही अॻिते हली करे असांजे पाकिस्तान जो महिमार आहिनि। ही अॻिते हली करे बैरोक्रेट बणिजी सघजनि था ऐं काफ़ी सारा हिननि मां ई ऑफिसर पैदा थी सघनि था। तंहिंजे करे असां वस वारनि खे इहा ई रिक्वेस्ट कयूं था त असांजे ॿारनि जी तालीम खे प्रोमोट। क्लास जा शागिर्द हींअर साईं असां फर्स्ट ईयर क्लास जा शागिर्द आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांखे ॾाढी ख़ुशी आहे जो तव्हां हिते असां वटि सुरी आया आहियो, असांजे गमनि में तव्हां शरीक थिया आहियो, असांखां हाल वाल पुछा कयो आहे। गम इन ई हवाले सां जा हुया जो असांजी जेकी एजुकेशन हुई उहा तमामु घणो माना क़दीम पोइ ते हली वई। छो पोइ ते हली वई? छो जो असां जेकी शइ असां पढ़ीसीं उहा शइ त असांखां बिल्कुलु हली वई। जेके क्लास जा सब्जेक्ट आहिनि उहे बि हिते पिया पढ़ूं था, पर हाणे असांजो हिते प्रॉपर वे सां क्लासिस शुरू थिया आहिनि। यको असां डिस्टर्ब हुयासीं इन जी कोविड जे करे। सो असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे उस्तादनि जा जो हो असांखे सही रस्ते ते सही माना असांजे फ्यूचर ते असांखे अॻिते वठी था हलनि। ऐं जी तव्हां कहिड़ी तयारी था कयो हींअर? छा था थियणु चाहियो? जी मां हिकिड़ो सुठो वकील थियणु थो चाहियां। कंहिंजी वकालत कंदो? वकालत उन्हनि माण्हुनि जी कंदुमि जंहिंजे वकालत करण जा क़ाबिल हिते वकील शायदि आहिनि, पर उन्हनि जी वकालत नथा कनि। जेके पोइ ते पियल इंसान आहिनि जेके पंहिंजे मजबूरी पंहिंजे पैसे पंहिंजे कहिड़े बि माना सहूलियत न हुजण खां पंहिंजा मसइला मथे प्रोमोट नथा करे सघनि। जी इंशाल्लाह कोशिशि कंदासीं, पंहिंजे वसआर ग़रीबनि जी मदद कंदासीं। नालो ॿुधायो? मुंहिंजो नालो गुलाम अब्बास आहे साईं। मुंहिंजी सिंध तव्हां खां पुछंदी जॾहिं तव्हां वकील थी वेंदो? इंशाल्लाह इंशाल्लाह साईं। हाणे बि असां पंहिंजी जेकी हाल आहे उन सां गॾोगॾु असां पंहिंजो सरअंजाम ॾेई था सिंध जे लाइ क़ुर्बानियूं कयूं था। असां पढ़ंदासीं त असांजो सिंध पढ़ंदो, असांजो पाकिस्तान ठहंदो, असांजे सिंध जो नाव ठहंदो। इन सां ई SOPs ते असां रोज़ु विझूं। होटलनि ते छा रोज़ु विझी वेंदा आहिनि माण्हू? असां रोज़ु नयूं ड्रेसियूं पाए असांजे क्लासनि में अचूं, साफ़ु सुथरा थी अचूं, पोइ बि कोरोना असांजे लाइ ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। असां पंहिंजे अपील कंदो गवर्नमेंट खां इहा ई अपील कंदासीं जेकॾहिं हो पंहिंजे पाकिस्तान खे ठाहिणु चाहिनि था, छो जो हो हमेशह इहो ई नारो हणंदा आहिनि त असां पाकिस्तान जा गमख़्वार आहियूं, हमख़्वार आहियूं। जेकॾहिं हमख़्वार आहिनि त पोइ असां सां साथ ॾियनि। जॾहिं असां पढ़ण जे लाइ क़ाबिल आहियूं, पढ़ण जे लाइ निकिरूं था त असांजे लाइ मुश्किलातूं छो? कायदे आज़म जी मज़ार किथे आहे? कराची में। कायदे आज़म हुयो छा? कायदे आज़म पाकिस्तान जो फाउंडर हुयो जंहिं पाकिस्तान खे ठाहियो। हुन असांजे वॾा पाकिस्तान खे माना वॾा हुन स्ट्रगल कया। माना स्ट्रगल उहे कई माना ॿियनि फॉरेन कंट्री सां माना मिसाल तौर ब्रिटिश जंग विड़ियो, उन्हनि सां वॾा जिदोजहद कई। न पई अचे इंग्लिश सिखण लाइ वॾो कोशिशि कयईं ऐं माना इंग्लिश सिखी वियो माशाल्लाह। पढ़ियो माना वॾे स्ट्रगल सां माना स्ट्रगल। वापारी यानी तव्हां पैसे वारा हो या गरीब हो? गरीब माना न एतिरा अमीर आहियूं न एतिरा गरीब आहियूं। अच्छा त गरीब ख़बर अथव तालीम कीअं हासिल कंदो? कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना कीअं तालीम हासिल कई? कायदे आज़म मोहम्मद अली वॾे स्ट्रगल सां माना तालीम हासिल कई। कहिड़ियूं हुनखे मुश्किलातूं आयूं? उन जॾहिं हू पढ़ंदो हुयो त ॾींहुं राति कीअं पढ़ियो? कहिड़ा हुन हालात वीचारे जा? जीअं थी
सर क़ाइद आज़म रातिनि जो घिटीअ में वेही पढ़ंदो हुयो छो उन जे घर में लाइट न हूंदी हुई त ॿाहिरि लाइटुनि ते पढ़ंदो हुयो। अच्छा ॿाहिरि हिकिड़ी लाइट लॻल हूंदी जेकी सर रोडनि ते उन ते वेही पढ़ंदो ऐं Yes, sir. मेणबत्ती ते पढ़ंदो। जी हुन आज़ादी कीअं वरिती अथई? आज़ादी सर पाकिस्तान कलम ज़रिए वरितई सर इल्म जे ज़रिए वरिती। इल्म जे ज़रिए वरितई त पोइ इल्मु मस्त आहे नी। यस सर। छा चवंदो इल्मु छा आहे भला? इल्मु सर असांजी टी अखा ऐं इल्मु लाइ असां तमामु ज़रूरी अपील कंदासीं त असांखे इल्मु ज़रूरु ॾियणु मतिलबु ॾियो, असांजी तालीम बंदि न कजो। तव्हांजे पढ़ण जो मक़सदु छा आहे? असांजे पढ़ण जो मक़सदु आहे पंहिंजो ख़्वाबु पूरो करणु, ड्रीम आहे असांजो हिकिड़ो डॉक्टर। कंहिं बि शोबे में असां अप्लाई करे सघूं था, किथे बि कुझु बि असां हासिलु करे सघूं था तालीम जे ज़रिए। क़ाइद आज़म बि तालीम जे ज़रिए पाकिस्तान ठाहियो त तालीम जे ज़रिए दुनिया ठाही आहे, तंहिंजे करे तमामु सुठो थो हले सर। असांजो तमामु सुठो आहे सर। मदनियात केतिरा ज़ख़ीरा आहिनि इहो ॿुधायो? केतिरा ई आहिनि, कणकवा उहो वसूल थी वियो नी। मदनियात यानी जेके ज़ख़ीरा थींदा आहिनि, गैस थींदी आहे, पेट्रोल बलोचिस्तान में। बलूचिस्तान अलॻि अच्छा भला तव्हां इहो ॿुधाईंदो त तव्हांजी तालीम घणी आहे? जी सर फर्स्ट ईयर क्लास में। जी जी तव्हां कुझु बि ॿुधायो जेको तव्हां तालीम हासिलु कई हिन महिल ताईं, छा ॿुधाइणु चाहींदो? कहिड़े सब्जेक्ट में तव्हां होशियारु आहियो? सर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त इंग्लिश में एक्सपर्ट थियां ऐं मैथ में। अच्छा तव्हां फर्स्ट ईयर था पढ़ो, तव्हां अञा इंग्लिश में एक्सपर्ट न आहियो? सर उहा न आहे, वधीक महिनत। छा जे करे? सर बसि कोशिश ॿुधायो। अलफ़ अख खां ये अख ताईं। अल्फ़ बे बदक बे बिल्ली बे भित ते तारो थे थेलो ते टांगो थे ठूठ से सवा पे बग जिम जग जे जिब जे झिरकी जे जने छे छटरी है हुको के केड़े किस्म जी गरीब मदद कई तो ना को इंदो आ त मिस्किन माना ना वो केड़े किस्म गरीब हो जंजी मदद कई ता? मुझे सवाल जो जवाब दियो जो मासूर गलाया जी माना को इंदो आ त माना चोंदो आ मखे पैसा जी जरूरत आ त माना हारी आ यतीम हो त माना बाहर हो त मखे पैसा ना खान ला कुछ काने त माना असा उन जी मदद करी रहे गरीब एहसास थियो तो करे मजदूरी जी एहसास थींदो जी हां शा पैगाम नींदो ता हुकूमत के गरीबन ला त उन्हनि खे माना जेका ॿार पढ़नि नथा त सरकारी स्कूल में तालीम नथी हले सही तरह त जेका ग़रीब ॿार आहिनि उन्हनि खे बि तालीम ॾिनी वञे आहे पर ग़रीब जा ॿार एॾा माना सरकारी स्कूलनि में त काथे पढ़ाई हले बि नथी, काथे गॾा वधा पिया आहिनि स्कूलनि में त हे हींअर असां डायरेक्टर स्कूल जी डायरेक्टर ज़ुल्करनैन जेको आहे फॉड साहब सां बीठा आहियूं। इन खां असां इहो सुवालु पुछंदासीं साईं हाणे स्कूल जो खुलिया आहिनि त कीअं थो लॻे तव्हांखे? साईं स्कूल जेका हाणे खुलिया आहिनि उन्हनि सां ईअं आहे त ॿारनि ते जेको पहिरां हुयो हिकिड़ो बर्डन त उहो पढ़ाई पंहिंजी न पिया करे सघनि, उहा कुझु उन्हनि मां रिलैक्सिबिलिटी थी आहे। उन्हनि करे पढ़ाई जे करे स्कूल अचण जे करे हुननि खे जेको आहे थोरो टाइम मिलियो आहे, थोरो स्पेस मिलियो आहे त जंहिंमें उहो पंहिंजी माना एजुकेशन खे थोरो फार्मली ऐं कामली हलाए सघनि। इन खां पहिरां ईअं हुयो त जॾहिं पाबंदीज़ लॻल हुयूं, पाबंदी लॻण जे दौरान जेको आहे ॿार पढ़ाई न पिया करे सघनि, सिर्फ़ु हिकिड़ी एक्टिविटी बेस तरफ़ रुझान आयो आहे। अच्छा पहिरियों ॾाढा होशियारु हूंदा, हाणे थोरो डप न थी आहिनि सर उहो इन करे ई थिया आहिनि न त जेको हे कोरोना जे करे जेका स्कूल बंदि थिया जेका हा बिल्कुलु इन जे करे हुननि जी पढ़ाई न पई थी सघे। पढ़ाई जो हाणे शेड्यूल असल में हीअं ई आहे त जॾहिं ॿार जेसिताईं डेली नथा पढ़नि त डेली पढ़ण हुननि जे न करण जे करे हुननि में का बि इम्प्रूवमेंट नथी अचे। हाणे सिंपली मां हिननि खे मैथमेटिक्स जो सब्जेक्ट पढ़ाईंदो आहियां। मैथमेटिक्स त तव्हांखे ख़बर आहे हूंदी प्रैक्टिस आहे, डेली बेसिस ते अगरि तव्हां प्रैक्टिस नथा कयो त हा बिल्कुलु ईअं ई आहे, डेली बेसिस ते अगरि प्रैक्टिस नथा कयो त ॿार विसरी वेंदा। हाणे हिते कुझु अहिड़ा ॿार बि हुया जेको महीने ॿिनि खां पोइ आया त उन्हनि खे सिंपल ऑपरेशन्स कोन पियो अचनि, प्लस माइनस डिवाइड मल्टीप्लाई, वरी आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे स्टार्ट करायोसीं। अल्हम्दुलिल्लाह रवानगी ॿारनि जी सुठी थी। गवर्नमेंट कहिड़ी अपील कंदो हींअर हाणे तव्हां? अपील सर इहा ई कई वेंदी त असांखे जेको आहे उहो तालीम थी खपे, ताला नथा खपे। अपील मुंहिंजी इहा ई आहे। उन्हनि जो प्रिंसिपल उन्हनि जा बि ॿुधा त शागिर्दनि जो चवणु आहे त असांखां तालीम न खसियो ऐं उस्तादनि जो चवणो आहे त असांखे तालीम घुरिजे, ताला न खपनि। इन जे करे सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान जी गवर्नमेंट खे इन ते जेको आहे गौर ॾियणु घुरिजे। ऐं यहाँ दिलबर शाह MD सिंध मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। हक़नि जी हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध सोशल मीडिया चैनल।